विज़न सिंधु चिल्ड्रन अकेडमी परफॉर्मिंग आर्ट्स के ज़रियो बणाए नौजवान टहीअ खे सिंधी जातीअ सां जोड़ण जी कोशिश करे रहियो आहे। अॼु वक़्त जी ज़रूरत भी इहा ई आहे कि असां पंहिंजे ॿारनि ऐं नौजवाननि खे सिंधियत सां जोड़े सघूं, उन्हनि जे दिलुनि में सिंधियत जो जज़्बो बरक़रार रखे सघूं। सॼणो अॼु असां हिते सिंधी शख़्सियतुनि खे पोर्ट्रेट कंदासीं ऐं जिन टिनि सिंधी शख़्सियतुनि खे असां खणी रहिया आहियूं उहे आहिनि प्रोफेसर राम पंजवानी साहब, जिन असांखे जय झूलेलाल जो नारो ॾिनो, शहीद हेमू कालाणी जंहिं असांखे देश भक्तीअ जो पाठ पढ़ायो, ऐं मास्टर चंदर साहब जिन खे असां संगीत सम्राट करे मञींदा आहियूं। अहिड़ियुनि टिनि शख़्सियतुनि खे सलाम कंदे सिंधु विज़न अकेडमी जा ॿार हिते पंहिंजो परफॉर्मेंस ॾींदा ऐं असां सभिनी खे बि गौरव ऐं फ़ख़ुर जो अहसासु कराईंदा। भारत जी आज़ादीअ जे इतिहास में सिंध ऐं सिंध वासियुनि जो वॾो हिस्सो रहियो। सिंधियुनि न सिर्फ़ आहूतियूं ॾिनियूं, सीने ते गोलियूं सठियूं, पर अमर शहीद हेमू कालाणी आज़ादीअ जी लड़ाई लड़ंदे लड़ंदे मुरकंदे फांसीअ जो फंदो गले में विझी सदाईं लाइ अमर थी वियो। हेमू कालाणी सिंधी शहीदनि मां सभ खां नौजवान शहीद थी गुज़रियो, जंहिंजे मान में भारत सरकार पोस्टल स्टैम्प जारी कई। आज़ादीअ लाइ जंग जारी हुई। ख़बर पई त आज़ादीअ जी जंग तोड़ण लाइ रेलगाॾीअ में बारूद ऐं हथियार भरे अंग्रेज़ सखर मां लंघणा हुआ। हेमूअ ऐं संदसि साथियुनि पटरीअ जूं फिश प्लेट्स कढी उन रेलगाॾीअ खे किराइण जो प्लान कयो। ऐन मौक़े ते किन सिपाहियुनि अची हेमूअ खे पकड़ियो ऐं संदसि साथी भॼी निकिता। हेमूअ ते मिलिट्री कोर्ट में केस हलियो। लिसन हेमू, तुंहिंजे लाइ बहितर थींदो त तूं पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए। हर हिकु हिंदुस्तानी मुंहिंजो साथी आहे। कंहिंजो नालो ॿुधाए, कंहिंजो ॿुधायां? वेल, तोखे ख़बर आहे तुंहिंजे गुनाह जी सज़ा मौत आहे। वतन तां जान बि घुरी त परवाह नाहे। डू यू नो, तो तमामु वॾो ॾोह कयो आहे ऐं पंहिंजे मुल्क सां प्यार करण ॾोह आहे? अहिड़ो कहिड़ो कानूनी किताब आहे जंहिंमें वतन सां वफ़ादारी करण खे जुर्म थो सॾियो वञे? हेमू, तूं हिकु दफ़ो वरी सोच। भारत माता की जय, वंदे मातरम। कोर्ट जो साथ ॾींदे, कोर्ट जी इज़त कंदे त तुंहिंजी सज़ा घटिजी सघे थी। माफ़ी घुरंदे मूंखे फ़ख्रु आहे, मां भारत माता जी संतान आहियां। अंग्रेजनि मुंहिंजी माउ खे गुलाम बणायो आहे। मां हुन जो सख़्त विरोध थो करियां। मूं को गुनाह कोन कयो आहे। देश जी आज़ादी मुंहिंजो जन्म सिद्ध हक़ आहे। नो नो नो, तूं देश जी न, पंहिंजी सोच, पंहिंजी जिंदगी। इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद।